राउती ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में फुरुनि धाड़नि सुमेत घरनि में चोपायो माल त ॾहाकनि खां गैर महफ़ूज़ आहे। पर हैरान कुन उहा ॻाल्हि आहे त हाणे राउती SHO जी नाकाम पॉलिसी सबबि इलाइक़े में राउती SHO सफ़ीउल्लाह अंसारी खे मुबैना तौरु मंथली टैक्सूं ॾियण करे राउती चौकियुनि जी पुलिस चेकिंग बहाने रोज़ानो जे बुनियाद ते 150 जी ओगाड़ी करण में मसरूफ़ आहे। कच्चे जे इलाइक़नि में त पुलिस धाड़ेलनि अॻियां बेवस नज़र अचे थी। शायदि उन जो सबबु हीउ आहे त मुबैना तौरु कच्चे जा धाड़ेल ऐं कानून जो सहारो वठंदड़ SHO सफ़ीउल्लाह अंसारी फुरियल चौपाए माल सुमेत मुग़विन खां वरितल रक़म वंड करे खाइनि था। उहो ई सबबु आहे जो पक्के जे धाड़ेलनि ख़िलाफ़ बि पुलिस जी कार्रवाई नामुमकिन आहे। राउती थाणे जी हद ॻोठ जिंद वॾो मीराणी लॻ मोहम्मद यूसुफ मीराणी जा रोज़ानो जे बुनियाद ते पंहिंजी ज़रई ज़मीन ते पोखियल 100 रुपए धड़ी वारा बसर बि बची न सघिया। भाऊ छा मसलो आहे? बसर पटिजी आहिनि। हाजी साहब तव्हांजे बसरनि जो केतिरो नुक़सानु थियो आहे? घणा पटिजी विया आहिनि। ही क़िस्मती कमु थियो आहे या डेली जे बुनियाद ते साॻियो असरु अथव? जेकॾहिं राउती पुलिस गाॾियुनि जो डीज़ल वेचण बजाए राति जो गश्त खे यकीनी बणाए त बि पंहिंजनि ॿचड़नि जी हलाल रोज़ी करण सां गॾोगॾु ग़रीबनि जूं दुआऊं मुफ़्त में कमाए सघे थी। पीर राहिब, स्टाफ रिपोर्टर, क़ौमी हक़ीक़त, राउती।